मां महेश पी आहूजा ॻाल्हाए रहियो आहियां। हींअर गुजरात जो वाइस प्रेसिडेंट आहियां राष्ट्रीय सिंधी समाज जो। अॼु दादा साईं दादूराम साहिब जी कृपा सां असांजी भेण सोनी, जिनके सौराष्ट्र जिलो जो महिला सेल जो अध्यक्ष रखियो वियो आहे, नियुक्त कयो आहे। जेको सौराष्ट्र में हीअ छोकिरी कंदी, जेको हीअ चवंदी, उहो महिलाउनि खे क़बूल हूंदो। ऐं न त असां आंदोलन कंदासीं उग्र सरकार खे बि मां चई रहियो आहियां कि असांजी महिला सेल जेकी आहे, इन जी वॾी सिंधी समाज जी, मां राष्ट्रीय सिंधी समाज ओरिजिनल दूरदर्शन जो गवर्नमेंट कर्मचारी आहियां ऐं लोक जनशक्ति वाइस प्रेसिडेंट गुजरात आहियां। हींअर राष्ट्रीय सिंधी समाज वाइस प्रेसिडेंट आहियां। असांखे पंहिंजा हक़ वास्ता ॾियो। जेकॾहिं असांखे तव्हां हक़ वास्ता सिंधियुनि खे न ॾींदा त असां गुजरात में उग्र आंदोलन कंदासीं। असांखे लोकसभा ऐं राज्यसभा विधानसभा जे अंदरि असांखे पंहिंजा हक़ वास्ता ॾियो। भेण, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल।